पंहिंजी फिलोसॉफिकल आइडियाज के आर्ट जरिए एक्सप्रेस कर, लिटरेचर में नॉवेल्स जरिए, कहानियों जरिए, पेंटिंग्स जरिए, फिल्मों जरिए एक्सप्रेस कर, लेकिन वो तजुर्बो नाकाम है, फेल्ड प्रोजेक्ट। रीजन इहो आहे त जेके असांजा सूफ़ी जंहिं शइ खे एक्सप्रेस था कनि पिया, उहा एक्सप्रेशन दरअसल उन्हनि जे पंहिंजे सेल्फ जी एक्सप्रेशन हूंदी आहे, लेकिन हू पंहिंजे सेल्फ खे कनेक्ट कंदा आहिनि इन्फिनिट सेल्फ सां। इन्फिनिट सेल्फ सां। शाह साईं त चवे त ससुई पंहिंजी शायरी में चवे त ससुई हर माण्हू जो सेल्फ आहे। ससुई ॿार हुजे, ॿुढो हुजे, बूढ़ी औरत हुजे, मर्द हुजे, यूनिवर्सल, इट इज ससुई इज नथिंग बट द सेल्फ ऑफ ह्यूमन बीइंग्स। जॾहिं ह्यूमन बीइंग्स ससुई करे पाण खे ॾिसनि था पिया, then they are connected with the infinite self, जंहिंजे तलाश में ससुई थी वञे पई। जॾहिं तव्हां ससुई पढ़ो था पिया, you transform yourself into ससुई। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे ट्रांसफॉर्म था कयो पिया ससुई में, त तव्हांजे अंदरि हिकिड़ी तलाश शुरू थी थिए पई, infinity, and then you weep, then you aspire, then you love it. असांजे सिंध में ससुई शाह खे पढ़ंदे, ससुई खे पढ़ंदे मायूं मर्द रोईंदा छो आहिनि, आऊं छो भरींदा आहिनि? रीज़न इहो आहे त हीअर हुननि जो सेल्फ जेको आहे सो कंप्लीटली चेंज थियो, पंहिंजे पाण खे हुन सां पंहिंजे इमेज खे हुन सां उनखे ॾिसण जी कोशिशि कंदा आहिनि, इन्फिनिट। Then they aspire, then they see the new meanings throughout their life. नयूं मीनिंग्स ॾिसंदा रहंदा आहिनि, ॾिसंदा रहंदा आहिनि, ॾिसंदा रहंदा आहिनि। माण्हू कोड़ा थी वेंदा आहिनि, सिंधी कोड़ा, ऐं शाह जी हिकिड़ी सिफ़त पढ़ंदा आहिनि त हुननि जे जिस्म में जेको आहे सो कंप्लीटली नओं जेको आहे सो एक्ज़िस्टेंस every time. That is the real magic here, secret here. Within existentialism में जो यूरोपीय एक्जिस्टेंशियलिज्म में आहे, उनमें सेल्फ जेको आहे अथीस्टिक आहे, मटीरियलिस्टिक। जॉन सार्टर जो सेल्फ, कैम्यू जो सेल्फ, किरकेगोर जो सेल्फ, हाइडेगर जो सेल्फ, on yourself atheistic. It cannot go beyond that. Only limit that. Only limit I माण्हू जे अंदर में जेको एंग्स्ट आहे, जेका एंग्ज़ाइटी आहे, जेका बोर्डम आहे, जेका एब्सोल्यूटी आहे, जेके साइकोलॉजिकल मूव्स हू उन्हनि जे ई विच में रहंदो आहे सेल्फ। ऐं हू जीअं न सतकलो बाग हूंदो आहे, लॻी वापसि ईंदो आहे, लॻी वापसि ईंदो आहे उनजे अंदरि सेल्फ। हुनजो सेल्फ टोड़े न सघंदो आहे, पंहिंजे पाण खे आप ॾिसी न सघंदो आहे, तलाश न करे सघंदो आहे, इंफिनिटी में न रहंदो आहे, where they can break themselves. So Sufism taught us this trick, this magic, how to liberate yourself from this determined, limited self, how to go beyond. So what, you are poor, so what, you are a worker, so what, you are a laborer, so what, you live in the mountains, so what, you live in desert. This is not an issue. The issue is जेको तव्हांजो ज़ात आहे, तव्हांजो जेको अंदरि आहे, तव्हांजो जेको मां, तव्हांजी जेका फितरत आहे,
वो जेका असां लिमिटेड ना आहे उहा हिननि शयुनि जी मोहताज न आहे. So you can go and you have a right to go beyond it. And that's a wonderful teaching जेके असांजे हिननि सूफ़ियुनि असांखे न सिर्फ़ु असांखे ॾिनी but पंहिंजे पोइट्री, पंहिंजे म्यूज़िक, पंहिंजे जेको आहे सो पर्सनैलिटी उन जे ज़रिए असांखे ॿुधाई. It was wonderful. It was wonderful. सूफ़ी पंहिंजे इन सॼे शइ खे एक्सप्रेस करण लाइ apart from poetry हू चवंदा आहिनि त सोहबत, फ्रेंडशिप, जॾहिं पाण में मिलंदा चवंदा सोहबत, जॾहिं हू ख़ुदा खे ॾिसंदा आहिनि चवंदा आहिनि दोस्त. So it's a friendship. And there is no difference between this friendship and that friendship. Friendship is the supreme quality in Sufism. Supreme quality. It's not even love. Love has no importance in Sufism as much as friendship is. Look at the question, Sahib, Sahib, those. God is friend. Other they can say characters, which you can say friends, dost. Dosti and sohbat. This is the supreme values. जेके वाकई इंसानियत जा supreme values. There is no friendship between countries. There is no friendship between humans. There is no friendship between tribes. Then तवज्जो दुनिया के कैसा क्लोजर. So ही अंडरस्टैंडिंग आहे जेका असांखे शाह साईं असांजे जेको आहे सो पंहिंजो सूफ़िन इंसाननि खे ॾिनी. And it is time to understand them again and again. And be careful. इन्हनि खे कॾहिं बि पॉलिसी जो सोचणु न ॾिए. दुनिया कोशिश करे पई त इनखे पॉलिसी करे इस्तेमालु करे तव्हांखे जेको आहे सो पंहिंजो विढ़ाइनि, तव्हांखे जेको आहे सो इस्तेमालु कनि, तव्हांखे यूज़ कनि, तव्हांजी नज़रनि खे इस्तेमालु कनि. आख़िरी नज़रियो बचियो आहे सूफ़िज़म जेको supremely valuable. Protect it. Do not allow it to be used as a just an instrument. Thank you. Again, house is open to questions. We welcome you to come up with questions if you're liking regarding the lectures. Wonderful. Yes, please go ahead and plan. social interest. In the वक्त जो सूफीज़म को कपड़ो मिट्टीअ में दरगाहनि ते पंहिंजो हज़ारनि जे तइदाद में पंहिंजो हुते वेहण ऐं हिकिड़ो वॾो जहान पैदा थियणु पंहिंजो पाण खे फना करणु हिन क़िस्म जो सूफीज़म. आया हिन क़िस्म जे सूफीज़म जो वधीक उनमें उनखे वधाइजे या हिन वक़्त जी जेका जदीद दौर जी जेका टेक्नोलॉजी जी साइंस आहे, जेको इल्मु आहे, साइंसी इल्मु आहे, उहो असांजे लाइ वधीक बहितर थींदो. मज़हबी इत्यादि जे ख़िलाफ़ असांजो जेको छोटकारो आहे उहो दुनिया जे जदीद हिन वक़्त जे साइंस में आहे या हिन वक़्त जे सूफीज़म में आहे. मां अॼु खां 250 साल अॻु जे सूफीज़म जी ॻाल्हि कोन थो कयां.
हिन वक़्त जे सूफीज़म जी ॻाल्हि थो कयां छो त माण्हू त इहो कोन था सम्झनि त अॼु खां 2800 साल अॻु जो जेको सूफीज़म हो उहो छा हो ऐं हिन वक़्त जो जेको सूफीज़म आहे मां चवां थो हिन वक़्त जो जेको सूफीज़म आहे उहो ख़ुदि हिकिड़ो मज़हबी ग्रूप बणिजी वियो आहे त जेकॾहिं असांखे छा साइंस ऐं दुनिया जी जदीद टेक्नोलॉजी जो सहारो वठणो खपे मज़हबी क़याम जे ख़िलाफ़ या हिन वक़्त जो सूफीज़म जो सहारो वठणु खपे महिरबानी थींदी इन सवाल जो आसान जवाब ये है कि सूफीज़म या साइंस की वजह के से कंट्राडिक्टरी है सूफीज़म साइंस से कंट्राडिक्शन है उनके मुखालिफ है उनको गुजरना है as far as the distortions take it in वो समझ में मज़हब में distortions look at Christianity is it pure Christianity ये kind of है क्या Jesus Christ नहीं है जो है there are thousands of ideas there are thousands of schools within the Christianity and constantly सही हिस्ट्री में उन्हें acts of communicate करना है इस्लाम में acts of communication होने का Christianity में acts of हिंदुइज्म जो प्योर फॉर्म है वो डिस्टॉर्ट इस्लाम आजाद को सूफीज्म चले उसको जो मजहब इस्लाम इन जनरल इज इट प्योर नो डिस्टॉर्शन क्या हिस्टोरिकली हर जेको है सो अकीदे हर जेको है सो थ्योरी में डिस्टॉर्शन के लिए 19वीं सदी में जॾहिं अंग्रेज जेको आहे सो ब्रिटेन मां हिते आयो हिंदुस्तान में तॾहिं हुन तंहिं ज़माने में तव्हांखे ॾिसण में ईंदो जीअं ब्रिटिश आयो हिंदुस्तान में ऐं एशिया में त सडनली जेके एक्सट्रीम रिलीजियस मूवमेंट्स आहिनि उहे जेके आहिनि से उभरियूं मसलन वहाबीज़म अॻिली सदी में सऊदी अरबिया में उथियूं ऐं उन तमामु वॾो इन्फ्लुएंस विधो इंडिया सबकॉन्टिनेंट ऐं उन सां गॾोगॾु जेके उन जे काउंटर में जिस ताईं असीं मगरबी तालीम मगरबी टेक्नोलॉजी ऐं मगरबी कल्चर न एडॉप्ट कंदासीं तेसि ताईं असांजी तरक़ी न थींदी हिकिड़े तरफ़ इहा थ्योरी इन इंडिया में सर सैयद इकबाल अल्लामा मशरक़ी इहे उभरिया त मगरबी तरीक़ो ई जेको आहे सो बचे जेसि ताईं असीं यूरोपियन सिविलाइजेशन अख़्तियार नथा कयूं पिया तेसि ताईं असीं तरक़ी न कंदासीं ॿिए तरफ़ हिंदुस्तान में वहाबीज़म हुयो चए पियो त जेको ओरिजिनल सूफीज़म आहे तो जो जेसि ताईं इहो ख़तमु न थींदो तेसि ताईं असीं तरक़ी न कंदासीं ऐं असीं प्यूरिफाई पंहिंजे पाण खे न कंदासीं लेकिन विच में जेका शइ ख़तमु थी वई उहा ओरिजिनल जेको आहे सो पंहिंजो सूफीज़म उहो जेको आहे हीअ जागीरदारियूं कंहिं कान कयूं दरगाहनि ते जुड़ायूं दरगाह के नाले में उन्होंने सिलसिले के नाले में ये बनियूं कह दी लखा करोड़ एकड़ बनियूं गवर्नमेंट पहिरियों बना हुई बीजेपी दरगाह वाली हिस्ट्री ॾिसो इन्हनि वटि पहिरियों बना हुई अंग्रेज़नि जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे पढ़ो जेके उन वक़्तु कहिड़ा कहिड़ा वॾा जागीरदार कहिड़ा कहिड़ा वॾा हुया उन सभु लिखियो हथ सां उन्हनि खे ये दरगाह जो कल्चर जो विदिन सूफीज़म इंडिया में हाथ सां पैदा कयो उनखे ताक़त ॾिनी वई उनखे ज़मीनूं ॾिनी वयूं वॾियूं ॾिनी वयूं ऐं उन्हनि खे इन्फ्लुएंस ॾिनो वियो ऐं उन्हनि जी ताक़त जेका आहे असां अंग्रेज़ सरकार ॾिनी सो इफ यू गो इन टू दी हिस्ट्री उन्हनि शयुनि जे डेवलपमेंट में हिस्टोरिकली कीअं डेवलपमेंट कयूं तव्हांखे ख़बर पवंदी इन में पॉलिटिक्स आहे पॉलिटिक्स इहा ई त असुल जेका शइ आहे इहा हिननि माण्हुनि खां खसिजे ऐं नयूं शयूं हिननि खे मुतारिफ़ कराए एग्जैक्टली जीअं कमोडिटीज़ मुतारिफ़ कराए नयूं कमोडिटीज़ ईंदियूं
ऐं नयूं कम्युनिटीज़ उन्हनि मखलूक जे मुताबिक़ कराए वेंदियूं। तव्हांखे ख़बर हूंदी त चांहि ओरिजिनली हितां जा माण्हू कोन पैदा हुआ। जॾहिं अंग्रेज़ आयो उहो पाण लाइ गॾु चांहि पी। हितां जा माण्हू सिगरेट कोन छिकींदा हुआ। जॾहिं अंग्रेज़ आयो त तमाकू खणी आयो। सॼी दुनिया में तमाकू ऐं चांहि यूरोपियंस जेको आहे सो इंट्रोड्यूस कयो, माण्हुनि में हैबिट विधो, माण्हुनि में सेम वे हू त मटीरियल शइ थी, स्पिरिचुअल सेंस में बि ईअं थी। उन्हनि फ्लोरिश कई हिकिड़ियूं जेके से आइडियोलॉजीज़, हिकिड़ियूं ख़्याल, ऐं उन्हनि खे माण्हुनि में आदी कयो। ऐं बिलीव बि दरगाही कल्चर एक्ज़ैक्टली ईअं आदी कयो वियो आहे जीअं चांहि ऐं तमाकू आदी। हेंस उहे उन सां